पाक अफगान सरहदी सूरत हाल ते बरतानवी मौक़िफ़ ज़मीनी हक़ीक़तुनि जो बि आहे। पर तर्जुमान चयो त मार्च में पाकिस्तान जे जंगबंदी क़दम बावजूद अफगानिस्तान मामला जारी आहिनि। अफगान तालिबान जी बिना जवाब सरहद पार फायरिंग ऐं दहशतगर्द कार्रवाइनि में 52 शहरी शहीद ऐं 84 ॼणा ज़ख़्मी थिया। अफगानिस्तान तरफ़ां शहरनि जे मारिजण जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। दहशतगर्दी जे असुल सबब खे नज़रअंदाज़ करणु ग़ैर मुतवाज़िन मौक़िफ़ जी अकासी आहे। ईरान अमरीका सामन ॻाल्हियुनि जे लाइ शर्त नरम करे छॾिया आहिनि। ईरान इन तजवीज़ुनि में फौरी तौर ते पाबंदियूं हटाइण खां पोइ ते हटंदो। ईरान अमरीका जे रज़ामंदी सां ईंदड़ हफ़्ते पाकिस्तान में ॻाल्हियुनि जे लाइ बि तयार आहे। अमरीकी अख़बार वॉल स्ट्रीट जर्नल जी दावा। अमरीकी अख़बार जो चवणु आहे त ईरान पाकिस्तान जे ज़रिए अमरीका खे 14 नुक़्तनि ते बदल तजवीज़ूं मोकिलियूं आहिनि। एटमी प्रोग्राम ऐं मीज़ाइल प्रोग्राम ॻाल्हियुनि जो हिसो न हूंदियूं। हुर्मुज़ लंघ खे खोलण ते ॻाल्हियूं नाकाबंदी ख़तमु करण सां मशरूत कयूं वियूं आहिनि। अमरीकी पाबंदियुनि में नरमी जे बदिले में एटमी मामलनि जे ॻाल्हियुनि जी तजवीज़ पिणु शामिल आहे। ईरान सां थियल जंग ख़त्म थी वई। ट्रंप जो कांग्रेस खे ख़त। डोनाल्ड ट्रंप ख़त में लिखियो आहे त अमरीकी हुकूमत झटादार अमन जी कोशिश करे रही आहे। जंग बि जारी रही सघे थी। तकरार अञा ख़त्म न थियो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरानी तजवीज़ुनि ते बेएतमादी ज़ाहिर कंदे चयो त अमरीका ईरान सां जारी जंग में मक़सद हासिल करण ताईं ॿाहिरि न निकिरंदो। जेकॾहिं अमरीका हिन वक़्तु तकरार मां निकिरी वियो त मसइलो कुझु सालनि बाद ॿीहर पैदा थी सघे थो। ईरान खे एटमी हथियार हासिल करण न ॾिना वेंदा। हुर्मुज़ लंघ ते हिन वक़्तु तेल सां भरियल 400 सामूंडी जहाज़ मौजूदु आहिनि। जेकॾहिं हुर्मुज़ खुली वियो त आलमी सतह ते तेल जी क़ीमतुनि में नुमायां घटिताई अची सघे थी। अमरीका कतर कुवैत गॾियल अरब इमारातुनि ऐं इसराइल खे वधीक हथियार ऐं फौजी सामान विकिरो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। हथियारनि जी मालत $8 अरब 60 करोड़ आहे। अमरीकी परॾे खाते कुवैत खे $2.5 अरब जो बैटल कमांड सिस्टम ऐं लाॻापियल सामान विकिरो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। इसराइल खे बि $99 करोड़ $24 लख माले जे एडवांस प्रिजन किल वेपन सिस्टम विकिरो करण जी मंज़ूरी ॾिनी वई। कतर खे $4 अरब 1 करोड़ जा पैट्रियट मीज़ाइल ऐं गॾियल अरब इमारातुनि खे $14 करोड़ 76 लख जो एडवांस प्रिजन किल वेपन विकिरो करण जी मंज़ूरी ॾिनी वई। ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा खामनेई चयो आहे त दुश्मननि खे शिकस्त ॾियण जे लाइ इक़्तिसादी जंग में हिसो वठणु घुरिजे। ईरान जंग में दुनिया ॾोह दुश्मननि ते सरसी साबित करे छॾी आहे। मुआशी सक़ाफ़ती मरहले में दुश्मन खे शिकस्त ॾियणु ज़रूरी आहे। ईरानी अवाम मक़ामी तौर ते तयार कयल शयुनि खे तरजीह ॾिए। कारोबारी माण्हुनि खे जेसिताईं मुमकिन थिए मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां कढण खां पासो करणु घुरिजे। सिफारतकार जो रस्तो खुलियल रखण जे लाइ तयार आहियूं, पर अमरीका खे धमकियुनि वारो रवैयो तब्दील करणो पवंदो। ईरान जे परॾे वज़ीर अब्बास अराग़ची जो सऊदी अरब, कतर, तुर्किया, मिस्र, इराक़ ऐं अज़रबाईजान जे परॾे वज़ीरनि सां टेलीफोनिक राबितो। अमरीका इसराइल सां जंग जे ख़ात्मे लाइ ईरान जे क़दमनि बाबति आगाही ॾिनी। ईरानी ख़ात्मुल अंबिया हेडक्वार्टर जे डिप्टी इंस्पेक्टर सरदार सदी चयो त ईरान ऐं अमरीका जे विच में ॿीहर टकराव जो इम्कान आहे। सबूत ज़ाहिर कनि था त अमरीका कंहिं बि मुआदे जी पासदारी नथो करे। ईरानी हथियारबंद फ़ौज मुकमल तयारी जी हालत में आहे। बलूचिस्तान में ईंदड़ पानी के बिना नुक़सान जे मच्छर जन ताईं छोड़ करण ऐं एफपी बचाव जी हिफ़ाज़त यकीनी बणाइण जे मंसूबे जूं तयारियूं। पीपीएमपी नादर मक्सी पारां वर्ल्ड बैंक जी टीम ऐं आपाशी अमलदार सां गॾु कच्ची पुल भरिसां हीरोदीन रेन ऐं आरबीओडी जो दौरो। पाणी जे वहिकरनि वारनि लंघनि जो जाइज़ो वरितो। नादर मक्सी चयो त वफ़ाक़ी सरकार जी सहकारी वर्ल्ड बैंक टीम सां गॾिजी वॾी रिथा जे लाइ प्रपोज़ल तयार करे रहिया आहियूं। मंसूबे तहत मुस्तक़बिल में ॿोॾि जे पाणी खे हीरोदीन रेन ऐं आरबीओडी ज़रिए हमल ढंढ में आसानी सां छोड़ करे मंछर ॾांहुं ॾिनो वेंदो त जीअं सिंध जी शहरी आबादी जे इलाइक़नि खे ॿोॾि जो पाणी नुक़सान रसाए न सघे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नशो वापरण सबबि 6 ॼणा फौत, 5 ॼणनि जी सुञाणप न थी सघी। गार्डन फातिमा जिना स्कूल भरिसां
माया गार्डन वेझो हिकु नामालूम शख्स जो लाश, रणछोड़ लाइन अलशफा क्लिनिक वेझो हिकु नामालूम शख्स जो लाश मिलियो। नुमाइश पीपल्स चौरगी भरिसां हिकु ॿिए शख्स जो लाश हथ कयो वियो। क्लिफ्टन नीलम कॉलोनी गली नंबर 20 मां नौजवान जो लाश हथ कयो वियो। लाश जी सुञाणप असद वल नज़ीर तौर थी। पुलिस मौजूब कयूमाबाद केपीटी ब्रिज भरिसां फुटपाथ तां हिकु शख्स जो लाश मिलियो, सुञाणप न थी सघी। सोरा पुल हेठियां हिकु अणॼातल शख्स जो लाश हथ कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त समूरनि वाक़िअनि जो कारण नशो वापराइण ॼाणियो पियो वञे, जॾहिं त वधीक जांच जारी आहे। ॾखण में अगवाबाद क़त्ल किलिंग जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज। गुरजागी शेख वासी शेख बिरादरी जे माण्हुनि पाक किताबी प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली कढी। संदन चवणु आहे त लखीदर थाणे जी हद मां अगवा करण खां पोइ सुल्तानकोट वारे इलाइक़े में क़त्ल किलिंगर उमेर शेख जे कातिल खे बिना देर गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। सिंधी बलूचिस्तान जा अक्सर इलाइक़ा सख़्त गर्मी जे वचड़। मौसमियात खाते मूजिब सिंध जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा हीट वेव जे असर हेठि रहण जो इम्कान आहे। सभ खां वधीक गर्मी पर 46 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड, तुर्बत में 44, दादू में 42, गवादई नवाबशाह में 41 ऐं हैदराबाद ऐं सखर में 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं गर्मी पद वञी सघे थो। लाहौर में HPL पाकिस्तान सुपर लीग 11 जी ग्रैंड फाइनल लाइ भरपूर ऐं शानदार तैयारियूं मुकमल। फाइनल जे रंगारंग पुॼाइण वारी तकरीब में मशहूर ॻाइणा आतिफ असलम, अली अज़मत, आरिफ लोहार, आयमा बेग ऐं साबरी भेनरुनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदियूं। तकरीब दौरान शानदार आतिशबाज़ी जो बि एहतमाम कयो वियो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत ते थियल ख़ासि इजलास में HPL पाकिस्तान सुपर लीग 11 जे फाइनल मैच जे इंतज़ामनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। इजलास दौरान फाइनल मैच खां अॻु रिथियल पुॼाइण वारी तकरीब खे आख़िरी शक्ल पिणु ॾिनी वई। मोहसिन नक़वी जो त मेगा इवेंट लाइ हर सतह ते बहितरीन, शानदार ऐं मिसाली इंतज़ाम यकीनी बणाया वञनि।